बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 12 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे क़ुर्बानीअ जी ईद। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ भलारो माना सॻोरो, लफ़्ज़ खलील माना दोस्त, लफ़्ज़ राह माना रस्तो, लफ़्ज़ दुम्बो माना घेटो, लफ़्ज़ हिस्सो माना भाङो, लफ़्ज़ रीत माना तरह, लफ़्ज़ घुर्जे माना खपे, लफ़्ज़ मिस्कीन माना ग़रीब। पोइ लफ़्ज़ आहे सुलछणो माना सुठियनि आदतनि वारो, लफ़्ज़ सदोरो माना ॾाहो या सुभाॻो, लफ़्ज़ अदा माना कम या अमल, लफ़्ज़ क़ुर्बान माना सदको, लफ़्ज़ नेकी माना भलाई, लफ़्ज़ माइटनि माना रिश्तेदारनि, लफ़्ज़ भलाई माना चङाई, लफ़्ज़ मदद माना वाहर। जी दोस्तों, हाणे मश्क हल कंदासीं। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं ख़्वाब में कहिड़ो हुकुम ॾिनो? जवाब, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ख़्वाब में पंहिंजी सभ खां प्यारी शइ क़ुर्बान करण जो हुकुम ॾिनो। नंबर ॿियो सवाल, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे प्यारे पुट जो नालो छा हो? जवाब, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे प्यारे पुट जो नालो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हो। नंबर टियों सवाल, अल्लाह साईं जे हुकुम सां कहिड़ो जानवर क़ुर्बानीअ लाइ ज़ाहिर थियो? जवाब, अल्लाह साईं जे हुकुम सां दुम्बो ज़ाहिर थियो। नंबर चोथों सवाल, क़ुर्बानीअ जे गोश्त जा केतिरा हिस्सा कबा आहिनि? जवाब, क़ुर्बानीअ जे गोश्त जा 3 हिस्सा कबा आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। लफ़्ज़ आहिनि राह, हिस्सो, सदोरो, नेकी। जी दोस्तों, हाणे इन्हनि लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ राह माना रस्तो या वाट, लफ़्ज़ हिस्सो माना भाङो, लफ़्ज़ सदोरो माना सुभाॻो, लफ़्ज़ नेकी माना भलाई। जीम, हेठि ॾिनल जुमिला दुरुस्त करे लिखो। जी दोस्तों, हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि खे दुरुस्त करे लिखंदासीं। पहिरियों जुमिलो आहे, क़ुर्बानी गोश्त जे 3 हिस्सा जावींदा कया आहिनि। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। क़ुर्बानीअ जे गोश्त जा 3 हिस्सा कया वेंदा आहिनि। ॿियो जुमिलो आहे, दुम्बे कर खे क़ुर्बान। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। दुम्बे खे क़ुर्बान करे। जुमिलो टियों, क़ुर्बानी ईद जी 10 ज़ुल्हज थींदी ते आहे। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं। क़ुर्बानीअ जी ईद 10 ज़ुल्हज ते
थींदी आहे। दाल क़ुर्बानीअ वारी ईद जे मौज़ूअ ते के बि 10 सादा जुमिला लिखो। जवाब, क़ुर्बानीअ वारी ईद जे मौज़ूअ ते सादा जुमिला हेठि ॾिजनि था। जी दोस्तों, हाणे जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों, क़ुर्बानीअ वारी ईद 10 ज़ुल्हज ते थींदी आहे। जुमिलो ॿियो, उहा ईद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी ॾिनल अज़ीम क़ुर्बानीअ जे यादि में कबी आहे। जुमिलो टियों, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे पुटु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे क़ुर्बान करण लाइ खेसि हेठि लेटाए क़ुर्बान करणु लॻो, पर अल्लाह ताला उन जी जाइ ते दुंबो ज़ाहिर कयो जंहिंखे क़ुर्बान कयो वियो। जुमिलो चोथों, उन ॾींहं ते मुसलमान जानवरनि जी क़ुर्बानी कंदा आहिनि। नंबर 5 जुमिलो, ईद जे ॾींहुं सुबुह जो सवेर मर्द तोड़े ॿार वेहिंजी सहजी नवां कपिड़ा पहिरे ईद जी निमाज़ अदा करण लाइ ईदगाह वेंदा आहिनि। जुमिलो 6, ईद खां पोइ मुसलमान हिक ॿिए सां भाकुर पाए मिलंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा आहिनि। जुमिलो 7, पोइ घर वापसि अची जानवर क़ुर्बान कंदा आहिनि। जुमिलो 8, क़ुर्बानीअ जे गोश्त जा 3 हिसा कया वेंदा आहिनि। हिकु हिसो पंहिंजे लाइ, ॿियो हिसो माइटनि ऐं दोस्तनि लाइ ऐं टियों हिसो ग़रीबनि, मिस्कीननि ऐं पाड़े वारनि में विरहायो वेंदो आहे। जुमिलो नंबर 9, असांखे बि घुरिजे त असां बि ईद जे ॾींहं में जानवर क़ुर्बान करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी यादि खे ताज़ो रखी अल्लाह ताला जी ख़ुशनुदी हासिलु करियूं। नंबर 10 जुमिलो, अब्दुल सत्तार हर साल ईद उल अज़हा ते हिक छेले जी क़ुर्बानी कंदो आहे।